पार्टी मेकअप वग़ैरह फेशियल वग़ैरह जेके बि आहिनि हेयर डाई वग़ैरह हेयर कलिंग रिबॉन्डिंग सभु करे वठंदा केरेटिन्स वग़ैरह सभु करे वेंदियूं आहिनि। एक्चुअली मां फेरी होम जो नालो इन करे रखियो हुयो त ॿारनि खे जेको ऑर्फिन आहिनि उन्हनि खे इहो कॉन्सेप्शन ॾियां त इहे परियूं आहिनि, इहे यतीम न आहिनि। इन्हनि खे इहो अहसासु महरूमी न थिए की असां कोई लावारिस आहियूं या यतीम आहियूं, असांजा माउ पीउ न आहिनि। त इन कॉन्सेप्शन खे खणी आई हुयमि त जीअं ॿारनि जे माइंड में हुजे त इहे मुंहिंजी सभु परियूं आहिनि। जीअं हिकिड़ी माउ पंहिंजी धीउ खे परी करे रखंदी आहे त तव्हां बि मुंहिंजे लाइ परी आहियो। जोड़ण जो ख़्यालु इन हिसाब सां आयो त सिंध में इंटीरियर सिंध में कराची खे छॾे करे कराची में इलाही इदारा आहिनि जेके कमु कनि था ऑर्फिनेज होम ते छोकिरियुनि जे उन ते। अगरि तव्हां सिंध जे ॿियनि इलाइक़नि खे ॾिसंदव त मोरो कशमोर कंदकोट सखर ॿिया बि जेके एरिया आहिनि गंबट घोटकी डेरकी वग़ैरह हुते छोकिरियुनि जो कोई इदारो न आहे जेको लावारिस हुजे या बेसहारा हुजे या छोकिरियुनि खे इम्पावर करे, मतिलब कि एजुकेशन सां गॾु उन्हनि खे स्किल्स ॾिए त जीअं उहे इम्पावर थियनि। असां जॾहिं वुमेन इशूज़ ते कमु कंदा आहियूं त असां काफ़ी शयूं सोचींदा आहियूं कि औरतुनि खे पंहिंजा हक़ूक़ मिलनि। हक़ूक़ तॾहिं असांखे मिलंदा जॾहिं असां पंहिंजे पेरनि ते बीह सघंदासीं, असांखे नॉलेज हूंदी, असांखे एजुकेशन हूंदी। तव्हां अगरि ॾिसंदव त असांजे जेके सिंध जा जेके बैकवर्ड एरियाज़ आहिनि उते अञा बि औरतुनि जे तालीम खे एतिरो फोकस न कयो वेंदो आहे, छोकिरियुनि जे तालीम खे फोकस न कयो वेंदो आहे। उन्हनि जे अगरि कोई स्किल्स सिखणु चाहिनि त कुझु करणु चाहिनि त चयो वेंदो आहे त तव्हां छोकिरियूं आहियो तव्हां छा कंदव, तव्हां तालीम हासिलु करे छा कंदव। बसि इहा सोच हुई त मां इन्हनि जे लाइ कुझु करे सघां, इन्हनि खे एम्पावर करे सघां। अगरि इन्हनि मां 10-15 बि अॻिते वधी वियूं, कंहिं स्किल्स ते अची वियूं, इम्पावर थी वियूं, पंहिंजे पेरनि ते बीठियूं त उहे हिकिड़ो मुआशिरो तश्कील ॾींदियूं। इन वक़्तु जेके मुंहिंजी फेरीज़ आहिनि उहे डिफरेंट स्किल्स सिखनि थियूं, यूनिवर्सिटी गोइंग आहिनि, कैडेट कॉलेज में एडमिशन थी आहे, कुझु न कुझु करण जी सलाहियत रखनि थियूं। ऐं उमेदु कयां थी त अॻिते हली करे मुआशिरे लाइ इहे हिकिड़ी कारआमद शयूं थींदियूं। मूं वटि कुझु न्यूबॉर्न ॿार बि आया, उन खां अलावा चाइल्ड मैरिज जा केसिस बि आया, ऐं कुझु बिल्कुलु ई लावारिस ॿार आहिनि, डिफरेंट केस इशूज़ आहिनि, उहो ओपनली मां नथी उहो करे सघां, उन हिसाब सां हुया। वरी कुझु ॿारनि जो इहो हुयो त फादर ऑर्फिन थियण खां पोइ मदर सेकेंड मैरिज थी करे, त जीअं असांजे बैकवर्ड एरियाज़ में मदर एजुकेटेड न आहे, उनजी शादी ॾेर सां कराई थी वञे या ॿिए कंहिं सां, त उन जे छोकिरी खे ओन करण लाइ कोई तयारु न आहे। उन खां अलावा मदर जी डेथ थी वञे, फादर अगरि सेकेंड मैरिज थो करे त ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ी छोकिरी जी किफ़ालत हिकिड़ी माउ करे सघे थी सुठे नमूने न। त उहे ऐं उन खां अलावा मिसिंग चाइल्ड्स जेके हूंदा आहिनि, जेके टेम्परेरी कस्टडी हूंदी आहे, उहे केसिस मूं वटि ईंदा आहिनि। त डिफरेंट केस इशूज़ आहिनि। हाणे न्यूबॉर्न ॿारु अचे त उनखे अगरि मां पंहिंजे गोद वठां थी या कोई अहिड़ो कोई बेऔलाद फैमिली आहे जेको विलिंग हुजे लीगल प्रोसीजर जे थ्रू उन्हनि खे उहो कराईंदी आहियां। बाक़ी जेके ॿिया ॿार आहिनि उन्हनि जो प्रोसीजर इहो आहे त अगरि फादर ऑर्फिन आहे त असां डॉक्यूमेंट्स जेके अकॉर्डिंग टू सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जेके दारुल इत्तफ़ाल जो प्रोसीजर आहे उहे सॼा डॉक्यूमेंट्स रिकॉर्ड वठी करे हिकिड़ो प्रोसीजर कंदा आहियूं। अगरि उन्हनि जो कोई लीगल गार्जियन आहे, फॉर एग्ज़ाम्पल मदर आहे, त उन्हनि खां हिकिड़ी अंडरटेकिंग वठंदा आहियूं, हिकिड़ी फॉर्म फिल कराईंदा आहियूं त उहो पंहिंजी मर्ज़ी सां ॿार हिते छॾे था वञनि असांजे किफ़ालत में, त उन हिसाब सां सॼो प्रोसीजर हूंदो आहे। न्यूबॉर्न ॿार त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बीइंग अ मदर तव्हां सम्झी सघो था। असां वटि स्टाफ हायर थियल आहे त केयर टेकर मदरूं आहिनि। अगरि न्यूबॉर्न ॿार ईंदी आहे ईअं सम्झो जस्ट लाइक आई मदर, मां बि मां आहियां, त मां पाण बि उन्हनि शयुनि खे ॾिसंदी आहियां। ऐं स्टाफ बि आहे त उहा बि उन्हनि खे न्यूबॉर्न ॿार खे लुक आफ्टर उन सां कंदा आहियूं। हॉस्पिटल जी चेकअप वग़ैरह जेका बि आहे असांजी कुझु पैनल्स आहिनि, रेंजर हॉस्पिटल आहे, सखर ब्लड बैंक आहे, त उन्हनि जे हिसाब सां उन्हनि जी थींदी आहे। सिर्फ़ु तालीम न आहे, असां ॿारनि खे आउटडोर एक्टिविटीज़ बि कराईंदा आहियूं, पिकनिक्स बि हूंदा आहिनि, घुमाइण फिराइण बि वठी वेंदा आहियूं, कॾहिं ॿार आउटिंग बि कराईंदा आहियूं त ॿार हिते जे माहौल में एडजस्ट करे था वञनि, ख़ुशि था थियनि। बाक़ी जेके वॾियूं आहिनि त
त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन शइ खे थोरो पंहिंजे फ्यूचर खे फोकस करे बि ख़ुशि आहिनि, छो त इन इन्वायरमेंट में उनखे मज़ो थो अची वञे, छो त जे माहौल खां उहो निकिरी करे था अचनि त हिते इन्हनि खे हिकिड़ी रिलैक्सेशन जो माहौल थो मिली वञे। पहिरीं ॻाल्हि आहे प्यारु, केयर ऐं प्यारु। अगरि हिकिड़े ॿार खे बीइंग अ मदर ट्रीट कयो, उनखे ॾिसो, उन सां ॻाल्हायो, उनजी साइकी खे सम्झण जी कोशिशि कंदव त उहा टोटली तव्हांजे हर शइ में उहो थी वेंदी। त उहे शयूं आहिनि, छो त मेन शइ अदी प्यारु आहे। अगरि तव्हां पंहिंजो प्यारु ॾींदव त प्यार में दुनिया खे पाण करे पंहिंजो करे सघो था। इहे 8 साल आहे फेरी होम के। जॾहिं मां स्टार्ट कयमि त मूं वटि 6 ॿार हुया, मतिलबु कि डिफरेंट केस इशूज़ जा 6 ॿार हुया। हाणे मूं वटि हिन वक़्तु 80 ॿार आहिनि। जेका वॾी फेरी आहे उहा BNB यूनिवर्सिटी में पढ़े थी, हिकिड़ी फेरी कैडेट कॉलेज लाड़कड़ा में आहे, ऐं उन मां जेके 10-15 फेरीज़ आहिनि उहा डिफरेंट स्किल्स बि सिखी चुकियूं आहिनि, मतिलबु सिलाई कढ़ाई, ब्यूटिशन जो कोर्स, मतिलबु फुल एक्सपर्ट थी वियूं आहिनि। उन खां अलावा कंप्यूटर प्रोफेशनल IT जो कोर्स करायां थी, उन में बि काफ़ी हाणे ग्राफिक डिज़ाइन जो कमु हुजे, छा बि हुजे, फेरी होम जे हवाले सां मुंहिंजी पंहिंजी फेरीज़ आहिनि जेके उन हिसाब सां बिल्कुलु ई स्किल्स में एक्सपर्ट्स आहिनि। बाक़ी कुझु नंढियूं आहिनि उहे बसि ॿियनि एक्टिविटीज़ में आहिनि, जीअं जूडो कराटे आहे, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ आहिनि, स्कूलिंग आहे, उन हिसाब सां आहिनि। हा, मज़ो हिननि खे ईंदो आहे, इंजॉय थियूं कनि ऐं काफ़ी स्किल्स सिखी वियूं आहिनि, ग्राफिक डिज़ाइन, एक्सेल शीट्स वग़ैरह, छो त काफ़ी कमु मां बि हिननि खां कराईंदी आहियां। त मां अॼु नथी कयां, थकियल आहियां, तबियत सही न आहे, मूंखे हे ठाहे ॾियो, मूंखे हे करे ॾियो, त थोरा डिक्टेट करे मां ई लाइन फेरीज़ जेके वॾियूं आहिनि काफ़ी 10-15 उन्हनि खे विहारंदी आहियां, त अची करे लैपटॉप ते वियो, हे कमु करे ॾियो, मूंखे हे कमु करे ॾियो, त करे ॾींदियूं आहिनि माशाल्लाह। जॾहिं हिननि जी काई अचीवमेंट हूंदी आहे, माशाल्लाह जॾहिं सिंध गेम में पार्टिसिपेट कयो, हुननि 3rd पोजीशन हासिलु कयो, तॾहिं बि मां थोरा ॿार मतिलबु अपसेट पिया थियनि त असांजी 3rd पोजीशन छो आई। मां चयमि तव्हां मतिलबु फस्ट टाइम कंहिं शइ में पार्टिसिपेट कयो त हिन ताईं आयो, त मूंखे जेतिरी ख़ुशी मूंखे थी शायदि तव्हांखे न थी आहे, छो त हिकिड़ी सिंध लेवल जे हिकिड़ी गेम ते विया हुयो। ईअं ई जेका असांजी BNB यूनिवर्सिटी में पढ़े थी त उहा कंहिं मंज़िल ताईं पहुचणु चाहे थी, उनजी जॾहिं रिज़ल्ट ईंदी आहे त उहो फस्ट पहिरियों मूंखे अची करे ख़ुशी सां ॿुधाईंदी आहे, अमी मुंहिंजी इहा रिज़ल्ट आहे। त मां उनखे उहो कंदी आहियां, चवंदी आहियां अमी तव्हांजे करे थी आहे सभु कुझु, न जेको बि मां आहियां हिन वक़्तु तव्हांजे करे आहे। उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु औरत खे काफ़ी शयूं फेस करणियूं पवंदियूं आहिनि, समाजी तौर ते बि, पंहिंजी फैमिली जे हिसाब सां बि न। ऐं मां जंहिं कम्यूनिटी सां तालुक़ु रखां थी उते त मूंखे अञा वधीक हार्डल्स खे फेस करिणो पियो, छो त मां ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुयमि जेका तालीम हासिलु करे थोरी अॻिते वधी हुयमि। आफ्टर मैरिज मां एजुकेशन मुंहिंजी आफ्टर मैरिज थी हुई, त जॾहिं मां प्रैक्टिस स्टार्ट कई हुई त पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी फैमिली में इहे इशूज़ थिया त असांजी माई कोर्ट में बीहंदी, पुलिस वारनि सां ॻाल्हाईंदी, क्लाइंट सां ॻाल्हाईंदी, क्रिमिनल माण्हुनि सां ॻाल्हाईंदी, त काफ़ी सुवाल उथंदा आहिनि। हाणे असां एॾा बेग़ैरत थी विया आहियूं त पंहिंजी माइयुनि खे घरनि खां ॿाहिरि कढूं था, जेके लफ़्ज़ ॿुधण में ईंदा आहिनि समाजी तौर ते ऐं फैमिली इशूज़ जे हवाले सां, त उहे सभिनी शयुनि खे फेस करे अॻिते वधियमि। त कॾहिं कॾहिं हस्बैंड बि अची करे चवंदो हुयो त मूंखे फलाणो माण्हू ईअं चए थो, पोइ मां चयमि तूं ॿुध, अगरि मूंसां शादी कई त इहे शयूं तव्हांखे ॿुधणियूं पवंदियूं, ऐं मां त पंहिंजे मिशन ऐं विजन खे त न छॾंदुमि, मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु आहे त मां उनखे अॻिते वधाइण थी चाहियां। त मुंहिंजी फैमिली वारा चवंदा हुया त इदारो न खोल, जीअं कमु करे थी बसि उन हिसाब सां गॾु इहा रिस्पॉन्सिबिलिटी न खण। त मां चयमि छो, चई न खणी सघंदी आहियां, छोकिरियुनि जो मसिलो आहे, हे थींदा उहो थींदा, हे सभु माण्हू सुवाल उथारींदा, माण्हू ॻाल्हियूं कंदा, त उन्हनि शयुनि खे तूं कीअं डील कंदीअं। मां चयो मां डील करे वेंदमि, सभिनी शयुनि खे उन हिसाब सां मां डील करे वेंदमि, माण्हुनि जी ॻाल्हियूं बि ॿुधी वठंदमि, तव्हां सिर्फ़ु मूंखे इजाज़त ॾियो। त उहे शयूं आहिनि। त पहिरीं घर खां शयूं स्टार्ट थींदियूं आहिनि न, त घर खे फेस करिणो आहे, घर वारनि खे मुंहुं ॾियणो आहे, ख़ानदान खे मुंहुं ॾियणो आहे, त सभिनी खे मुंहुं ॾेई करे पोइ असां अॻिते वधिया। में बि फैमिली में इलाही इशू थिया हुजनि, इलाही ॻाल्हियूं मुंहिंजे फादर ॿुधियूं, मुंहिंजे हस्बैंड, इवन मुंहिंजे पुटनि बि, स्टिल इहा शइ डिस्कस थींदी आहे कॾहिं कॾहिं पंहिंजी गैदरिंग में, पंहिंजे फ्रेंड्स में। मुंहिंजा पुट माशाल्लाह जवान आहिनि, त उहे स्टिल हाणे बि वेहंदा आहिनि मूंसां, त अमी तव्हां हे शइ ईअं छो था कयो, माण्हू ॻाल्हियूं था कनि, तव्हां हे शइ ईअं छो था कयो, माण्हू ॻाल्हियूं था कनि। स्टिल मतिलबु समाजी रवैयो जेको असांजे समाज आहे, असां जंहिं समाज में रहूं था, जंहिं मुआशिरे में रहूं था, उन समाज में हिकिड़ी जेका एक्टिज़म में जेका फीमेल आहे न, उनजे लाइ इलाही मसइला आहिनि।
उन्हनि मसइलनि खे उहो घर ताईं बि फेस कंदी आहे, ॿाहिरि बि फेस कंदी आहे, ऐं स्टिल मां कयां बि अथी। ईअं न आहे त ईअं कोई चए थो फर्ज़ाना रिलैक्स थी वेठी आहे त न, त काफ़ी शयुनि खे पंहिंजी फैमिली खां वठी करे पंहिंजी गैदरिंग में, सोशलिज़म में, पंहिंजे कुलीग्स में, सभिनी में फेस करे किथे किथे जवाब बि ॾींदी आहियां, किथे ख़ामोश बि थी वेंदी आहियां, त हिते जवाबु ॾियणु मुनासिबु न आहे। ऐं नेगेटिविटी जॾहिं हद खां वधी वेंदी आहे त ॾुखु थींदो आहे। त तव्हांजे घर में नियाणियूं न आहिनि, तव्हां उन्हनि जे लाइ बि इहे शयूं सोचींदा आहियो जेके उहे लफ़्ज़ मां नथी चवणु चाहियां, त जेके लफ़्ज़ तव्हां हिन मुंहिंजे इदारे लाइ चओ था, इहे लफ़्ज़ अगरि तव्हांजे घर जे लाइ, तव्हांजी नियाणियुनि जे लाइ चया वञनि त तव्हांजी जज़्बात, तव्हांजा फीलिंग्स छा हूंदा। माण्हू चवंदा आहिनि अंदरि हले छा थो थिए, छोकिरियुनि जो इदारो आहे, फिलाण आहे, उहे लफ़्ज़ मां नथी ॻाल्हाइणु चाहियां, पर कॾहिं इहो सोचियो आहे त हिकिड़ी माउ पंहिंजे ॿार लाइ छा कॾहिं ग़लति सोचींदी? जेको पंहिंजे पाण खे वक़्फ़ु करे वेठी आहे, जेको सुबुह खां राति ताईं हिते वेठी आहे, न पंहिंजी सिहत खे ॾिसे थी, न पंहिंजी कंहिं शइ खे ॾिसे थी। कुझु ॾींहं पहिरियों मुंहिंजे वॾे पुट सां हिन ॻाल्हि ते झगड़ो थियो, रियली तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी तबियत इलाही ॾींहंनि खां, फस्ट रमज़ान खां इलाही ख़राबु हुई, मतिलबु हाई फीवर, कफ वग़ैरह इलाही तबियत हुई। त मुंहिंजे पुट खे इहो हुयो त तूं सॼो ॾींहुं फेरी वेठी हूंदी आहे, तोखे पंहिंजी परवाह ई न आहे। त मां पुट खे इहे लफ़्ज़ चवां पई त हे बि त धीरूं आहिनि न मुंहिंजूं, मुंहिंजे मथां रिस्पॉन्सिबिलिटी आहे न, मां कंहिं माण्हू जे मथां त छॾे नथी सघां न इन्हनि खे। ऐं अगरि सुभाणे मां इन्हनि खे अकेले छॾे वेंदमि त माण्हू 100 सुवाल कंदा। मां नथी चाहियां त इन ॿार ते कोई उंगली खॼे या कोई ॻाल्हि थिए। त माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं असांजी गैदरिंग में घटि ईंदी आहे, मां चवंदी आहियां मां जेको इन्हनि 80 ॼणनि सां गैदरिंग थी कयां, इहा ई काफ़ी आहे मुंहिंजे लाइ। छो त असांजी कॾहिं न कॾहिं काई न आउटडोर एक्टिविटी, काई अहिड़ी क़िस्म जी बर्थडे सेलिब्रेशन ॿारनि जी, स्टाफ जी पाण में थींदी रहंदी आहे। बसि असां उन्हनि एक्टिविटीज़ में पंहिंजी हिकिड़ी दुनिया में एॾो बिज़ी आहियूं जो असां ॿाहिरि जी दुनिया खे उहा टाइम नथा ॾेई सघूं।